छा कॾहिं ईअं थी थो सघे त असां हज़ार मील पंहिंजे घर खां परे रही बि पंहिंजे घर जो बल्ब बंदि करे था सघूं। हीउ साल आहे 2021। अगरि असां 100 साल पोइते हलिया वञूं त असां केतिरनि शयुनि खे ॾिसण ऐं हलाइण जो तसवुर बि न कयो हो। चलो इहो थी वियो 100 साल पोइते, उहो दौरु असां पंहिंजी अखियुनि सां न ॾिठो, पर असां 100 साल पोइते न, सिर्फ़ु 10 साल पोइते निगाह विझूं त असांखे कुझु अजीब नज़र ईंदो। असां हीअं 4G था हलायूं, छा 10 साल पहिरियां हुई? जवाबु आहे न। असांजे हथ में जेका मोबाइल आहे, छा अहिड़ी एडवांस मोबाइल 10 साल पहिरियां हुई? जवाबु आहे न। दुनिया तरक़ी कई ऐं जदीद थी टेक्नोलॉजी में सिर्फ़ु 10 सालनि अंदरि। पर अगरि असां हिन वक़्त खां अॻिते जो तसवुरु कयूं त उहो वक़्तु कीअं हूंदो, माण्हुनि जो रहण सहण कीअं हूंदो, छा मोबाइल असांजे हथ में हूंदी या न? त अॼु जी वीडियो इन टॉपिक ते आहे, दिस इज़ द फ्यूचर। This is the future. Evolution. This is the future. साइंस जी मञूं त अॼु खां मुस्तक़बिल में इंसान जो रहण सहण बिल्कुलु ई हिन वक़्त खां मुख़्तलिफ़ हूंदो। अगरि कंहिं इंसान खे सफ़र करणो हूंदो या हिकु जॻह खां ॿी जॻह वञिणो हूंदो त उहो तमामु घणो आसान थी चुको हूंदो। जेको शख़्स सफ़र करणु चाहींदो उहो सिर्फ़ु ऑनलाइन उन वक़्तु एयरबस घुराए थो सघे ऐं उन ज़रिए हिक खां ॿिए हंधि वञी थो सघे। अगरि हिन खे मज़ीद ॾिसूं त रोड ट्रैफ़िक तमामु घटि थी वेंदी ऐं उन सां एक्सीडेंट बि तमामु घटि थी वेंदा ऐं माण्हू हवा में एयरबस में बि सफ़र कंदा। हिन वक़्तु असांजी नॉर्मल उमिरि 60 खां 70 या खणी 80 साल ताईं थिए थी, पर मुस्तक़बिल में हर नॉर्मल इंसान जी उमिरि लॻभॻि 100 साल ताईं मुमकिन थींदी ऐं इन जे पोयां वजह आहे एडवांस मेडिकल साइंस। मेडिकल साइंस तमामु घणी अॻिते वधी चुकी हूंदी। इंसान जे जिस्म में हूअं त नेचुरल एंटीवायरस मौजूदु हूंदा आहिनि, पर मुस्तक़बिल में इंसान जे जिस्म में नेचुरल एंटीवायरस सां गॾोगॾु आर्टिफिशियल मिनी रोबोट्स भी लॻाया वेंदा, जंहिंसां इंसान खे बीमारी जी ख़बर, रेट ऑफ हार्ट या शुगर लेवल या जेको बि इंसान जे जिस्म में थी रहियो आहे उन जी ख़बर उन वक़्तु ई मिलंदी रहंदी ऐं उहे आर्टिफिशियल मिनी रोबोट्स एज़ एंटीवायरस भी कमु कंदा। फ्यूचर में मोबाइल फ़ोन मुकमल तौरु ख़तमु थी वेंदी। उन जी जॻह ते असांजी अखि में हिकु सेंसर लॻायो वेंदो जंहिंसां असांजे दिमाग़ खे लिंक कयो वेंदो ऐं जंहिंखे असां पंहिंजे दिमाग़ सां कंट्रोल कंदासीं ऐं उन जे ज़रिए असां पंहिंजे घर खे कई मील परे रही बि कंट्रोल करे था सघूं। ऐं ॾिठो वञे त इहा इंसान जे लाइ हिकु तमामु वॾी अचीवमेंट हूंदी। एजुकेशन सिस्टम बिल्कुल चेंज थी वेंदो। असां हिन वक़्तु ब्लैक बोर्ड, वाइट बोर्ड या कंहिं बि डिवाइस जो इस्तेमालु कयूं था पढ़ण जे लाइ, पर फ्यूचर में इहो सभु न हूंदो। उन जी जॻह ते 3D बोर्ड अची वेंदा, जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो, कुझु अहिड़े तरीक़े सां पढ़ायो वेंदो। फ्यूचर में इंसान खे नौकरी शायदि ई न मिले ऐं इन जे पोयां वजह आहे रोबोट्स। फैक्ट्रियुनि में या हर इदारे में रोबोट कमु कंदा। हिन वक़्तु असांजे मुल्क खे ऐं ॿियनि मुल्कनि खे ॾिसिजे त ज़मीन आसमान जीअं फ़र्क़ु नज़र ईंदो। यूरोप, अमरीका, चाइना या जापान जहिड़ा मुल्क उहे तमामु तेज़ी सां अॻिते वधी रहिया आहिनि। ॾिसो, माज़ी में दुनिया तरक़ी याफ़्ता न हुई, जंगूं बि हलियूं, वर्ल्ड वार 2 जीअं, उहे जंगूं हथियारनि जूं हुयूं ऐं हिन वक़्तु बि जंग हली रही आहे, पर तरक़ी जी जंग आहे। हर को हिक ॿिए खां अॻिते थो निकिरणु चाहे। जॾहिं दुनिया तरक़ी करे वेंदी, छा असां पोइ तरक़ी न हलंदासीं? हिन वक़्तु कंहिं क़दुरु कुझु त आसान आहे कुझु करण लाइ, पर मुस्तक़बिल में अञा मुश्किल थी वेंदो। ॾाढो ॾुखियो वक़्तु थींदो। असांजी क़ौम पाण में प्लाटुनि जे करे विढ़े थी ऐं होॾां हू मरीख़ ते घर ठाहिण जी तयारी करे रहिया आहिनि। असां घणो पोइते रहियल आहियूं। बसि हाणे बसि कयो, अचो त तरक़ी ना सफ़र कयूं, हिकु नओं सिज उभारियूं। बेशक दुनिया जा बहितरीन शाइर ऐं लेखक असां वटि मौजूदु आहिनि। महिरबानी।